तवाजी रिसालत तवाजो रसूल बंजी करे अचण यो तमाम जहानन जे लाए रहमत है। मुख्तलिफ जहान आइन, इंसानन जो जहान आए, मलाइकन जो जहान आए, जिनन जो जहान आए, पखियन जो जहान आए, जानवरन जो जहान आए, और पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम जहानन जे लाए अल्लाह जी तरफा रहमत आइन। यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका रिसालत पैगाम दीन शरीयत अल्लाह ताला जी तरफा वठी आया वो तमाम जहानन जे लाए रहमत जो जरियो ऐं सबब है। रब्बि श्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा अन्फ़अनी बिमा अल्लमतनी वअल्लिमनी मा यनफ़अुनी वज़िदनी इल्मा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्मा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुअ्मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़अशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। शुरुआत खां ही बातिल परस्त माण्हुनि जो इहो वतीरो ऐं आदत रही है जो हक़ वारनि खे माण्हुनि में एतिरो बदनाम कजे जो केर बि अवामुन नास मां उन्हनि जे वेझो न वञे। मुख़्तलिफ़ कूड़ा नाला ॾेई करे प्रोपेगंडा करे माण्हुनि जे ज़हननि खे हक़ वारनि खां ख़राब करणु ऐं पंहिंजी साज़िशनि खे कामयाब बनाइण जे लाइ उन्हनि खे बदनाम करणु ऐं हक़ जी दावत खे रोकण जे लाइ माण्हुनि जे दिलियुनि में उन्हनि जे लाइ वसाविस ऐं इश्काल विझणु इहो शुरू खां ई हलंदो अचे पियो। असांजे मुआशरे में बि बिल्कुलु ईअं ई आहे। जेके माण्हू हक़ वारा आहिनि जेके चवनि था त असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो आहे तंहिं करे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि मञींदासीं, बयानु कंदासीं, उन ते अमल कंदासीं। अहिड़नि माण्हुनि खे बातिल परस्त माण्हुनि कूड़े माण्हुनि बदनाम कयो। कॾहिं अंग्रेज़ जे ज़रिए उन्हनि खे वहाबी चयो वियो ऐं वहाबी जी माना माण्हुनि खे इहे ॿुधाई वई त इहे बेदीन आहिनि, नबियनि जा गुस्ताख़ आहिनि, वलियनि जी तौहीन करण वारा ऐं इमामनि खे न मञण वारा।
जॾहिं अहिड़ी ॻाल्हियूं हक़ वारनि जे बारे में आम कयूं वियूं त अवामुन्नास बदज़न थी वई। केरु हक़ वारनि जे वेझो न अचे। उन्हनि प्रोपेगंडनि मां हिकिड़ो प्रोपेगंडा इहो आहे जो इहो चयो वियो त इहे माण्हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि नऊज़ बिल्लाह नथा मञनि। नबी साईं सां नऊज़ बिल्लाह सड़नि था। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत इन्हनि जे दिलियनि में कोन्हे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब ऐं एहतराम नथा कनि, बल्कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बि गुस्ताख आहिनि। इहा प्रोपेगंडा अवामुन्नास जे अंदर कई वई। हालांकि हकीकत इहा आहे, हकीकत इहा आहे जो जेके हक़ वारा आहिनि उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिहा दर्जे जो अदब ऐं एहतराम कनि था। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तमाम घणी मोहब्बत कनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं मर्तबो मञीन बि था ऐं तस्लीम बि कनि था ऐं बयान बि कनि था। पर फ़र्क़ु इहो आहे त जेके माण्हू हक़ खां दूर आहिनि उहे माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो मक़ाम ऐं मर्तबो बयान कनि था जेको हथरादू आहे, जेको पाण बनायल आहे, माण्हुनि जो ठाहियल आहे। जॾहिं त हक़ वारा इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो मक़ाम ऐं मर्तबो, उहा शान ऐं फज़ीलत बयान कनि था, तस्लीम कनि था, जेका रब ताला पंहिंजे क़ुरान में बयान कई ऐं ख़ुदि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फ़रामीन में बयान कई। मुख़्तसर वक़्त में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं मर्तबो क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में तव्हांजे साम्हूं रखां थो। जमात अहले हदीस जो हिकिड़ो अदना तालिब इल्म हुजण जी हैसियत सां इहो पैगाम ॾियणु चाहियां थो, जमात जी नुमाइंदगी कंदे त हक़ीक़त इहा आहे त जेको मक़ाम ऐं मर्तबो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमात अहले हदीस तस्लीम करे थी, बयान करे थी, हक़ीक़त में उहो मक़ाम ऐं मर्तबो उहो आहे जेको रब ताला पंहिंजे क़ुरान में बयान कयो आहे ऐं ख़ुदि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे फ़रामीन में बयान कयो। मुख़्तसरन उहो छा मक़ाम ऐं मर्तबो आहे? सभिनी खां पहिरीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं मक़ाम इहो आहे जो पूरी इंसानियत में अल्लाह तबारक व तआला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चूंडियो आहे। पूरी इंसानियत मां मुंतखब कयल चूंडियल माण्हू अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस है, फरमायो इन्नल्लाह अस्तफा किनानत मिन वलदी इस्माइल। अल्लाह तबारक व तआला इब्राहीम अलैहिस्सलाम जे इज्जत वारे घराणे मां अल्लाह तबारक व तआला इस्माइल अलैहिस्सलाम जे औलाद मां किनाना जे खानदान के चुंडे वरतो। वस्तफा कुरैशम मिन किनानता, ऐं पोइ किनाना मां कबीले कुरैश के अल्लाह ताला चूंडे वरतो। वस्तफा मिन कुरैशिन बनी हाशिम, ऐं कबीले कुरैश मां अल्लाह तबारक व तआला हाशिम जे घर के चूंडे वरतो, हाशिम जी फैमिली के चूंडे वरतो। वस्तफानी मिन बनी हाशिम, ऐं मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला हाशिम जे घर मां चूंडे वरतो। इन्ही करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी सिफ़त ऐं लक़ब आहे मोहम्मद मुस्तफ़ा। मुस्तफ़ा जी माना आहे अल्लाह जी तरफ़ां मुंतखब कयल, अल्लाह जी तरफ़ां चूंडियल माण्हू। तो ये शान है जेका हकीकी शान है
जेका इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयान कई है। अल्लाह जो कुरान खणी ॾिसो, कुरान करीम जी आयत मूं शुरू में पढ़ी, अल्लाह ताला फरमाए तो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा। वो वक्त याद कयो जॾहिं अल्लाह तबारक व तआला तमाम नबियन के आलम अरवाह में गॾु कयो ऐं उन्हनि खां पक्को वाइदो वरितो। लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, आऊं तव्हांखे किताब ऐं हिकमत नबूवत अता कंदसि। सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम, पोइ जेकॾहिं तव्हांजे दौर में हू अज़ीम शान आख़िरी पैगंबर रसूल अची वञे, मुसद्दिकुल लिमा मअकुम, जेको तव्हांजे दीन ऐं तव्हांजे आंदल शरीयत जी तस्दीक कंदो, लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न, तव्हां उन ते ईमान आणींदा ऐं उन जी नुसरत ऐं मदद कंदा। इन ॻाल्हि ते मूंसां वाइदो करियो। अल्लाह ताला फरमायो अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी, तव्हां इन ॻाल्हि जो इक़रार कयो था ऐं मूंसां इन ते पक्को वाइदो करियो था। तमाम नबियनि चयो अक़ररना, असां इहो इक़रार करियूं था, पक्को वाइदो करियूं था। अल्लाह ताला फरमायो फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन, पोइ तव्हां गवाह रहो, आऊं बि तव्हां सां गॾु गवाहनि में आहियां, शाहिदनि में आहियां। त तव्हां ते लाज़िम आहे त जेकॾहिं तव्हांजी हयाती में, तव्हांजी मौजूदगीअ में जेकॾहिं हू अज़ीम रसूल अची वियो त तव्हां उन जी नुसरत कंदा, उन ते ईमान आणींदा। उन जे अचण सां तव्हांजी शरीयत, तव्हांजो आंदल दीन उहो मनसूख ऐं कैंसिल थी वेंदो ऐं पोइ तव्हांजे लाइ बि ज़रूरी आहे जो उन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणियो ऐं उन जी नुसरत ऐं मदद करियो। इहा शान आहे, इहा मक़ाम आहे जेको असली शान, जेको असली मक़ाम आहे इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। पर इहा शान बयान नथी कई वञे, छो त इन मां साबित थिए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं मर्तबो एतिरो अज़ीम आहे, एॾो बुलंद आहे, जो जेकॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में अची वञनि ऐं को बि नबी मौजूद हुजे, उन जी शरीयत, उन जो दीन उहो कैंसिल थी वेंदो, मनसूख थी वेंदो, बल्कि हुन नबी ते लाज़िम थी वेंदो त इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणे, पाण जी मदद करे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं इत्तिबा करे। जॾहिं पैगंबरनि ते इहो वाजिब आहे त पोइ उम्मत मां केरु थी सघे थो, उहा कहिड़ी शख्सियत आहे, उहो को अली हुजे या वली हुजे, उहो को सहाबी हुजे या ताबी हुजे, उहो को इमाम हुजे, मुर्शिद हुजे, पीर हुजे, उहो इन मक़ाम ते कीअं पहुची सघे थो जो हिकिड़ी तरफ़ इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुजे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हुजे, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो हुजे, ऐं माण्हू चवे त आऊं त पंहिंजे पीर जी ॻाल्हि मञींदसि, आऊं त पंहिंजे इमाम जो मुक़ल्लिद आहियां, आऊं हदीस जो पाबंद कोन आहियां। इहा हक़ीक़ी शान लिकाई वञे थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ कान मूसा हय्यन मा वसिअहु इल्ला इत्तिबाई, जेकॾहिं साहिब शरीयत, साहिब किताब मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं पाण ज़िंदा थी अची वञे त अॼु हिन दुनिया जे अंदरि मुंहिंजी मौजूदगी में उन जे लाइ बि नजात जो को रस्तो कोन हूंदो सिवाइ मुंहिंजी इत्तिबा ऐं पैरवी जे। इहो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ीक़ी शान ऐं मक़ाम, जेको अहलुल हदीस बयान कनि था, जिन खे चयो वञे थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब नथा कनि, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुस्ताख आहिनि। असीं उहो शान ऐं मक़ाम बयान करियूं था जेको रब ताला क़ुरान में बयान कयो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फरामीन में बयान कयो। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है अन दावत अबी इब्राहिम व कान आखिर मन बशर बी ईसा इब्न मरियम। पाण फरमायो आऊं पंहिंजे पीउ इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो नतीजो आहियां ऐं सभिनी खां आख़िर में पंहिंजी उम्मत खे मुंहिंजी बिशारत ॾियण वारो
वो पैगंबर आखिरी रसूल मुखा पहिरीं अचण वारो ईसा इब्न मरियम हो। ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ही मकाम आए जो अल्लाह जो खलील अबुल अंबिया इब्राहिम अलैहिस्सलातु सलाम दुआऊं घुरे पियो, अल्लाह ताला उन दुआ के कुरान जो हिस्सो बनाए वरतो। अल्लाह ताला पंहिंजे कलाम में सूरतुल बकरा में वो दुआ जिक्र कई जने सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾु बैतुल्लाह जी तामीर मां काबतुल्लाह जी तामीर मां फारिग थिया, दुआऊं घुरनि था। उन्हनि दुआनि में हिकिड़ी दुआ घुरनि था, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ए असांजा पालनहार हिन मक्के वारे इलाइके में इन रहण वारनि में इन्हनि मंझां हिकिड़ो रसूल अज़ीम शान मबऊस कजां जेको हिननि खे तुंहिंजूं आयतूं पढ़ी ॿुधाए, हिननि खे किताब ऐं हिकमत जी तालीम ॾे ऐं इन्हनि खे पाक ऐं साफ़ करे, इन्हनि जी तरबियत करे। ईसा अलैहिस्सलातु सलाम जेका बिशारत ॾिनी, अल्लाह ताला उनखे भी पंहिंजे कलाम जी ज़ीनत बनायो। फरमायो इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअदी इस्मुहु अहमद। फरमायो आऊं बनी इसराईल तव्हां ॾांहुं अल्लाह जी तरफ़ां मोकिलियल रसूल आहियां ऐं आऊं पाण खां पहिरीं आयल किताब तौरात जी तस्दीक करियां थो ऐं पाण खां बाद अचण वारे अज़ीम रसूल जी बिशारत ऐं ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियां थो जंहिं पैगंबर जो हिकिड़ो नालो अहमद बि आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो शान ऐं मक़ाम आहे जो पोयां अंबिया के दुआऊं घुरनि पिया, के बिशारतूं ॾियनि पिया इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जूं। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं मक़ाम इहो बि आहे जो अल्लाह तबारक व तआला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं ऐं पाण जो ज़िक्र पोयनि किताबनि मां तौरात ऐं इंजील में फरमायो। अल्लाह जो कुरान इन जी गवाही ॾे थो, यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। ये ॾिसनि था पाण वटि मौजूद किताब तौरात में ऐं इंजील में हिन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर लिखियल आहे, हिन जूं सिफ़तूं लिखियल आहे, उन में ॾिसनि बि पिया। इहो शान ऐं मक़ाम आहे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम इहो आहे। अल्लाह तबारक व तआला मुमिननि ते वॾो एहसान कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबी ऐं रसूल बनाए करे मोकिले करे। फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह ताला मुमिननि ते वॾो एहसान कयो आहे जो इन्हनि मंझां हिकिड़ो अज़ीम रसूल अल्लाह तबारक व तआला रसूल बनाए करे मबऊस कयो आहे। हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि यादि रखिजे, अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत के एहसान के तौर ते जिक्र कोन कयो, बल्कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेअसत के नबी साईं जे रसूल बणजी अचण के अल्लाह तबारक व तआला पंहिंजो एहसान करे जिक्र कयो आहे। इन्ही करे असीं विलादत के नथा मनायूं, बल्कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत ऐं रिसालत के मञूं था, तस्लीम करियूं था, पाण जी आंदल तालीम ते ईमान आणियूं था ऐं उन्ही के अॻियां बयान करियूं था। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान इहा आहे जेका क़ुरान बयान कई आहे। अल्लाह जो क़ुरान चवे तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ए पैगंबर असां तव्हां के तमाम जहानन जे लाइ पंहिंजी रहमत बनाए करे मबऊस कयो आहे। तव्हांजी रिसालत, तव्हांजो रसूल बणजी करे अचण इहो तमाम जहानन जे लाइ रहमत आहे। मुख़्तलिफ़ जहान आहिनि, इंसाननि जो जहान आहे, मलाइकनि जो जहान आहे, जिन्हनि जो जहान आहे, पखियुनि जो जहान आहे, जानवरनि जो जहान आहे, और पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम जहाननि जे लाइ अल्लाह जी तरफ़ां रहमत आहिनि। यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका रिसालत, पैगाम, दीन, शरीयत अल्लाह ताला जी तरफ़ां वठी आया, उहो तमाम जहाननि जे लाइ रहमत जो ज़रियो ऐं सबबु आहे। इहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं मर्तबो इहो आहे जो जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी ऐं रसूल बणिजी करे काइनात में अची विया त पोइ ॿिए कंहिं रसूल ऐं नबी जी क़यामत ताईं का हाजत ऐं ज़रूरत ई न रही। इन ई करे अल्लाह ताला क़ुरान में फरमायो वलाकिन रसूल अल्लाही व ख़ातमुन नबीयीन, पाण अल्लाह जा रसूल आहिनि ऐं ख़ातमुन नबीयीन आहिनि। नबियनि जो सिलसिलो मुकम्मल थी वियो। हाणे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ ॿिए कंहिं नबी ऐं रसूल जी उन जी शरीयत जी हाजत ऐं ज़रूरत कोन्हे इंसानियत खे। इन ई करे अल्लाह ताला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो एज़ाज़ बख़्शियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो एज़ाज़ पंहिंजे फ़रामीन में बयान कयो ऐं अल्लाह ताला क़ुरान में बयान कयो। नबी साईं फरमायो त 5 ख़सलतूं अहिड़ियूं आहिनि जेके अल्लाह ताला ख़ासि मूंखे अता कयूं आहिनि ऐं मूंखां पहिरीं कंहिं नबी खे कोन अता कयूं हुयूं। उन्हनि मां हिकिड़ी ख़सलत इहा आहे वकान नबी युबअसु इला क़ौमिही ख़ासा व बुइस्तु इला नासि आम्मा, जो मूंखां पहिरीं हर पैगंबर ख़ासि पंहिंजी क़ौम ॾांहुं रसूल बनाए करे नबी बनाए करे मोकिलियो वेंदो हो ऐं मूंखे अल्लाह तबारक व तआला तमामु इंसानियत लाइ उमूमी नबी ऐं रसूल बनाए करे मोकिलियो आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु इहो तमामु इंसानियत जे लाइ, पूरे जहान जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ऐं रिसालत काफ़ी आहे। यह हकीकी शान ऐं मक़ाम है। कुरान में इनके बयान कयो वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नासी बशीरन व नज़ीरा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे तमाम इंसानियत जे लाइ बशीर ऐं नज़ीर बनाए करे मोकिलियो आहे। बशीर जी माना इहा आहे त जेको तव्हांजी तालीम ते ईमान आणे उनखे जन्नत जी बिशारत ॾेई छॾियो ऐं जेको ईमान न आणे उनखे अल्लाह जे अज़ाब खां डिॼारे छॾियो। फरमायो कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। ए पैगंबर तव्हां चओ ए इंसानो आऊं तव्हां तमाम ॼणा अल्लाह ताला जी तरफ़ां रसूल बनाए करे मोकिलियो वियो आहियां तमाम इंसाननि जे लाइ। ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत उमूमी तमाम इंसानियत जे लाइ हुई। इहो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकी शान आहे जेको क़ुरान ऐं सुन्नत मां बयान थियल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम ॾिसो। अल्लाह तबारक व तआला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इसरा ऐं मेराज जो सफ़र करायो। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौला। अल्लाह जी ज़ात पाक आहे जंहिं पंहिंजे बाने खे राति जे हिकिड़े हिस्से में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा जी सैर कराई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मस्जिद हराम का मस्जिद अक़सा, कोई मस्जिद अक़सा का 7 आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला इहो सॼो सफ़र करायो, जन्नत ऐं जहन्नम ॾेखारी। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एज़ाज़ जेको ॿिए कंहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हासिल कोन थियो। इहो हकीकी शान आहे। अल्लाह ताला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं मक़ाम खे क़ुरान में बयान कंदे छा फरमायो व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला कसम खणी करे चवे तो त तव्हां आली अखलाक जे बुलंद तरीन दर्जे ते मथाएं दर्जे ते तव्हां फाइज़ आयो। इन खां मथाऊं ॿियो को दर्जो कोन्हे। जेतिरा वॾा दुनिया में अखलाक वारा माण्हू अची वञनि उन्हनि सभिनीनि जो मर्तबो घटि आहे। इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखलाक जे बि सभिनी खां मथाएं दर्जे ते फाइज़ आहिनि। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम। अल्लाह ताला कुरान में पाण सम्झो मक़ाम बयान कंदे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। ए ईमान वारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ खां मथाऊं आवाज़ न करियो। वला तजहरू लहू बिलक़ौल। ऐं ईअं वॾे सर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां न ॻाल्हायो जीअं पाण में हिक ॿिए सां वॾे सर ॻाल्हायो था। डिॼी वञो अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशउरून। ईअं न थिए जो तव्हांजा हड़ई अमल बर्बाद थी वञनि ऐं तव्हांखे ख़बर ई न पवे।
इहो आहे हक़ीक़ी शान ऐं मक़ाम जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ खां आवाज़ मथे न थिए। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ीक़ी अदब इहो आहे जेको अल्लाह जो क़ुरान सेखारे पियो। इहो हक़ीक़ी शान आहे, असली शान आहे जेको जमात अहल हदीस बयान करे थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम, अफ़ज़लियत ऐं मर्तबो अल्लाह जो क़ुरान बयान करे थो। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। हे पैगंबर, तव्हां माण्हुनि खे ॿुधायो जेकॾहिं तव्हीं अल्लाह साईं सां मोहब्बत जा दावेदार आहियो त पोइ मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा करियो, अल्लाह जा महबूब बणिजी वेंदा ऐं अल्लाह तव्हांजा तमामु गुनाह बख़्शे छॾींदे। इहो हक़ीक़ी शान ऐं मक़ाम आहे जेको अॼु असांजे मुआशरे में बयान नथो कयो वञे। ऐं छा थो चयो वञे त ही गुस्ताख रसूल आहिनि, ही पैगंबर सां सड़न था, नऊज़ बिल्लाह, नबी साईं जी शान कोन था बयान कनि, नबी साईं जो अदब ऐं एहतराम नथा कनि। असीं त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अदब करियूं था जेको अदब अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान में सेखारियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी शान जेका अल्लाह ताला क़ुरान करीम में बयान कई, ऐं हू अहिड़ी शान ऐं मक़ाम आहे जो इन खां मथां को शान ऐं मक़ाम नथो थी सघे। अल्लाह जो फरमान है, मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। जे रसूल जी ॻाल्हि मञी उन ॼण अल्लाह ताला जी ॻाल्हि मञी। ऐं इहो अदब, इहो मक़ाम, इहो मर्तबो ऐं इहा शान अहिड़ी आहे जेका ॿिए कंहिं मख़लूक मां कंहिंजी थी नथी सघे, उम्मत मां कंहिंजी थी नथी सघे। भले को वॾे में वॾो सहाबी हुजे, को वॾे में वॾो आलिम दीन हुजे, वॾे में वॾो दीन जो आलिम ऐं फ़क़ीह हुजे, को इमाम ऐं मुर्शिद हुजे, केर नथो चई सघे त हिन जी ॻाल्हि मञ ॼण त अल्लाह जी ॻाल्हि मञी। बिल्कुलु न, सिर्फ़ इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा फ़ज़ीलत, इहो मक़ाम ऐं इहो मर्तबो मिलियल आहे। ऐं इहो मर्तबो ऐं इहो शान ऐं मक़ाम उहो आहे जेका जमात अहल हदीस बयान करे थी, दिल ऐं जान सां तस्लीम करे थी। ऐं इहो अदब ऐं मक़ाम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ जमात अहल हदीस ॾे थी। न त तव्हां ॾिसो मुआशरे जे अंदरि केतिरा माण्हू आहिनि जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान त घणी बयान कनि था, पर उहा शान बयान नथा कनि जेका रब जे क़ुरान बयान कई, जेका पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में मौजूद आहे। बल्कि हथरादू, पाण मुरादी ठाहियल, पंहिंजी तरफ़ां मज़ा कयल अहिड़ी शान बयान कनि था जेका हक़ीक़त में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान कोन्हे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जे नाले ते, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ाम जे नाले ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयान कंदे गुलूब कनि था, हद खां लंघी वञनि था। ऐं अल्लाह जो क़ुरान चवे थो, ला तग़लू फी दीनिकुम, दीन में गुलूब न करियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इय्याकुम वल गुलूब, हद खां लंघी वञण खां बची वञो। खुद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तुतरूनी कमा अतरतिन नसारा ईसा इब्न मरियम, मुंहिंजे मक़ाम खे, मुंहिंजी शान खे ईअं न वधायो जीअं ईसाइयनि ईसा अलैहिस्सलाम जी शान खे वधायो। ईसाइयनि मां कंहिं चयो त नऊज़ बिल्लाह ईसा ख़ुदि ख़ुदा आहे, कंहिं चयो नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम ऐं ख़ुदा मिली करे ऐं गॾु जिब्रील अमीन या बीबी मरियम मिली करे हिकिड़ो ख़ुदा ठहे थो। ऐं किन चयो नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे, नऊज़ बिल्लाह। पाण फरमायो त ईअं मुंहिंजी शान में गुलूब न करे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदे अॼु माण्हू छा था चवनि, पैगंबर जी शान बयान कंदे नूरुम मिन नूरिल्लाह, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नूर जो हिकिड़ो हिस्सो आहिनि। इहो अक़ीदो बयान कनि था, इहा शान बयान कनि था, हालांकि इहा शान अल्लाह जे क़ुरान जे ख़िलाफ़ आहे। क़ुरान चवे थो, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, ऐं पैगंबर तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त आऊं त तव्हां जहिड़ो बशर आहियां, आऊं नूर कोन आहियां, आऊं बशर आहियां। वला अक़ूलु लकुम इन्नी मलक, आऊं कोन थो चवां को आऊं को नूरानी मखलूक फरिश्तो आहियां, आऊं त बशर आहियां। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयान कंदे नातूं पढ़ियूं वञनि थियूं ऐं छा चयो वञे थो, भर दो झोली मेरी या मोहम्मद, त ए पैगंबर असांजी झोली भरे छॾ।
सम्झनि था त अल्लाह ताला जा खज़ाना उहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में आहिनि। ऐं अल्लाह जो क़ुरान छा थो चवे? क़ुरान उहो अक़ीदो पेश करे थो, अल्हम्दुलिल्लाह, जंहिंखे जमात अहल हदीस तस्लीम करे थी, मञे थी ऐं बयान करे थी। अल्लाह जो क़ुरान चवे थो, कुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह, ए पैगंबर तूं चओ त आऊं तव्हांखे इहो नथो चवां त मूं वटि को अल्लाह जा ख़ज़ाना पिया आहिनि, मूं वटि अल्लाह जा ख़ज़ाना कोन्हे। पैगंबर जी शान बयान कंदे छा चवनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख्तार कुल हैं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हर शे जो इख्तियार है, हर नफ़ो नुक़सान नबी साईं जे हथ में आहे। ऐं अल्लाह जो क़ुरान छा थो चवे? कुल इन्नी ला अमलिकु लकुम ज़र्रन वला रशदा, ए पैगंबर तूं चओ त आऊं तव्हां जे लाइ कंहिं क़िस्म जे नफ़े नुक़सान जो मालिक कोन आहियां, बल्कि फरमायो कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रन इल्ला माशा अल्लाह। ए पैगंबर तव्हां चई ॿुधायो त ए इंसानो, ए मुंहिंजा उम्मतियो, आऊं त पंहिंजी ज़ात जे लाइ बि कंहिं क़िस्म जे नफ़े नुक़सान जो इख्तियार नथो रखां सवाइ जेको रब चाहे। रब जी मर्ज़ी थींदी त आऊं पंहिंजे पाण खे नफ़ो पहुचाए सघंदुसि, रब जो हुकुम थींदो त आऊं पंहिंजे पाण खे नुक़सान खां बचाए सघंदुसि, न त आऊं पंहिंजी ज़ात जे लाइ बि कंहिं क़िस्म जे नफ़े नुक़सान जो मालिक कोन आहियां। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयान कंदे छा चयो वञे थो? मा कान व मा यकूनु का इल्म था आपको, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेकी कुछ थी चुको काइनात में, जेकी कुछ थियण वारो आहे, नबी साईं सब कुछ ॼाणंदा हुआ। हालांकि कुरान छा तो चवे? कुल्ला यअलमु मन फिस समावाति वल अर्दिल गैब इल्लल्लाह। ए पैगंबर तव्हां इन्हनि खे चई ॿुधायो त आसमाननि ऐं ज़मीननि में गैब जो इल्मु सवाइ अल्लाह जे ॿियो कंहिंखे कोन्हे। ए पैगंबर तव्हां इन्हनि खे चई ॿुधायो, वलौ कुन्तु अअलमुल गैब लस्तक्सरतु मिनल खैर वमा मस्सनी अस्सू, जेकॾहिं मूंखे गैब जो इल्मु हुजे हा त आऊं तमामु भलायूं ऐं चङायूं ऐं फ़ाइदा पंहिंजे लाइ गॾु करे वठां हा ऐं मूंखे का तकलीफ़ न पहुचे हा। हालांकि नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ूं पहुतियूं, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा इकराम खे तकलीफ़ूं पहुतियूं। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताइफ में जिस्म ज़ख्मी कयो वियो। नंढे नंढे ॿार खे ख़बर आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ में ज़ख्मी थी विया। मुसलमाननि जे ॿार खे ख़बर आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ओहद में ॾंद शहीद कया विया। नंढे नंढे ॿार खे ख़बर आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 70 सहाबा ओहद में शहीद थी विया। जेकॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख्तार कुल हुजनि हा त पंहिंजे सहाबा इकराम खे बचाए वठनि हा, पर हुकुम रब जो हलण वारो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ीक़ी शान जेका क़ुरान में बयान थियल आहे, जेका नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयान कई आहे, उहा हक़ीक़ी असली शान आहे। जेको मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान में बयान कयो आहे, उहो हक़ीक़ी मक़ाम ऐं मर्तबो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जमात अहल हदीस उहो ई मक़ाम ऐं मर्तबो बयान करे थी, तस्लीम करे थी ऐं उहो ई अदब ऐं एहतराम करे थी जेको रब ताला पैगंबर जो अदब ऐं एहतराम क़ुरान में सेखारियो आहे। बाक़ी अवामुन नास में प्रोपेगंडा करण जो को फ़ाइदो कोन्हे। अॼु अल्हम्दुलिल्लाह जदीद दौर आहे, माण्हू अक़ल रखनि था, पढ़ियल लिखियल आहिनि, सम्झनि था। तंहिं करे असांजी दावत इहा आहे त पाण बि ऐं पाण जे मुआशिरे में मौजूद दोस्तनि खे बि क़ुरान जे पढ़ण जी दावत ॾियो त क़ुरान तर्जुमे सां पढ़ो, तफ़सीर सां पढ़ो, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि जो मुतालो करियो। असांजी ज़बाननि में, उर्दू ज़बान में, सिंधी ज़बान में तर्जुमा थी करे अची विया आहिनि। कंहिं आलिम दीन जी निगरानी में उन्हनि जो मुतालो करियो, स्टडी करियो ऐं ॾिसो त रब जो क़ुरान छा चवे थो ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान छा थो चवे। हक़ीक़ी दीन उहो ई आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ीक़ी शान ऐं मक़ाम उहो ई आहे जेको रब जे क़ुरान में हुजे ऐं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में हुजे। आख़िर में अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह तबारक व तआला मूंखे ऐं तव्हांखे अल्लाह जे क़ुरान सां ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान सां पंहिंजो मज़बूत ताल्लुक़ क़ाइमु करण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।